शहीद सरमद सिंधी इन पिरियां जे लोहे गुलाबन शहर जो हिकिड़ो गुलकार हुयो ऐं उनजो आवाज़ु अॼु बि असांजे हर घर में हर ॻोठ हर चाहींदड़ ॿुधंदो थो अचे। सुभाणे उनजी वरसी आहे, 28वीं वरसी आहे। बाबा तव्हां वेझा बि रहियोसीं ऐं तव्हांजे स्कूल में उन्हनि पंहिंजी तालीमी पिराई, उनजी कोई यादियूं जेके तव्हांखे आहिनि असांखे शेयर करियो। सरमद असल में हिकु अहिड़ी शख़्सियत हुयो जो जंहिंखे असां शख़्सियत न बल्कि इदारो चऊं, जंहिंसां खोड़ ग़रीब असारा ऐं ग़रीब फैमिलियूं हुननि जे ख़र्चनि ते पलंदियूं हुयूं, हुननि जी आथत ते पलंदियूं हुयूं। हिकिड़े दोस्त ॿुधायो त कराचीअ में जंहिं वक़्तु माण्हूअ खे रिहाइश जे लाइ को माना काई बि वसव न हुई, उन हिन उते कराचीअ में बि बंगलो हिकिड़ो वठी ऐं उहो पिराले वारनि जे लाइ ऐं सिंध जे ग़रीब गुरबे जे लाइ उहो वक़ुफ़ु करे छॾियो हुयो। रिहाइश, खाधो पीतो, हता की पाणीअ जी टैंकीअ जो ख़र्च बि हे भरींदो हो जेको हुते पाणी ईंदो हुयो। हाणे हिकिड़े दोस्त ॿुधायो त हिकिड़ी ग़रीब माई हुई जंहिंखे उन चयो त बाबा असां वटि तव्हां कमुकारु कंदा कयो। हे 12 महीने ईंदा हुया पिराले में, त उन्हनि खे 12 महीननि जी पघार भरे ॾींदा। हुन कुराड़ीअ पाण ॻाल्हि कई, चई त बाबा त मां त तव्हां ॾे 2, 3, 4, 5 महीने कमु थी कयां, 2, 3 ॾींहं थी कयां। चऊं न मां तव्हां आहियो त रखियल असांजा नी। अहिड़े ई तरीक़े सां पंहिंजे ग़रीब दोस्तनि सां, शहर वासियुनि सां पैसनि जे लिहाज़ खां बि वहंदो। हुनजी किरदार साज़ी, हुननि जो अॻिते आणणु, सिंधी क़ौम खे जाॻाइण जे लाइ त हिकिड़ो वॾो बाब आहे जेको सरमद ते असां ॻाल्हायूं। पाड़े में त हो सॼो पाड़ो ईअं सम्झो त ग़रीब गुरबा हुनजे आथत ते पलंदा हुआ। इहे शख़्सियतूं इदारा आहिनि। इहे अलाह साईं तव्हांजे स्कूल बाबति का अहिड़ी का ॼाण जेका हुन स्कूल में जंहिं तालीम में पढ़ाई, अहिड़ी के शागिर्द या उस्ताद जेके उन बारे में का ॼाण ॾियो असांखे, त हुनजो तालीमी किरदारु कहिड़ो या उस्तादनि सां उथी वेठी कहिड़ी? उस्तादनि सां बि बहितरीनु रवैयो हुयो। असां जॾहिं उन्हनि उस्तादनि खां पुछूं था, पुराणा उस्ताद जेके सरमद जा उस्ताद हुआ, उन्हनि ॿुधायो चई तमामु बाख़लाक़, बाअदब ऐं कम सां कमु रखण वारो सख़्तु महिनती शागिर्दु हुयो। ऐं जिते बि वेहंदो हो हुन वांगुरु त में अकेला ही चला था जान बे मंज़िल मगर, लोग साथ आते गए काफ़िला बनता गया। सरमद बि ईअं ई माना जिते वेहंदो टोला ठही वेंदा हुया। जॾहिं शहीद सरमद सिंधी जी जेके वफ़ात जॾहिं ऐलान थियो ऐं हिन शहर में जेको सानियो बि पेश आयो, त तव्हां छा महसूसु कया पियो? शहर उन वक़्तु सुनसान थी वियो। उन वक़्तु शहर ईअं पियो लॻे त ॼण त निधणको थी वियो आहे। ऐं पूरे शहर में अलाए केतिरनि घरनि में इहे हलनि पिया त जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं असां बि घणनि खे रोआरे वेंदासीं। ऐं वाक़ई सरमद सिंधीअ जा उहे जेके लफ़्ज़ हुया उहे गूंजनि पिया हर कंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में, त ऐं हर कंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा हुआ। हिनजी वरसी 28वीं वरसी बाबा तव्हांजा के वीचार के का मैसेज ॾियणु चाहियो था? सरमद सिंधीअ जे नाले ते का अकेडमी पिराले में खुलणु घुरिजे, लाइब्रेरी खुलणु घुरिजे, जिते सिंध जे माण्हुनि खे सुजाॻी पैदा करण जे लाइ के किताब हुजनि, के सरमद जो आवाज़ु पहुचे, जीअं हुन पंहिंजे मारूअड़नि जे लाइ जेको आहे सो मारूअड़ खे जाॻाइण जे लाइ ॾींहं राति जेको आहे सो आवाज़ु कयो।